नाज़रीन, ॾेई भरसाल याबाद शाख जी पुछड़ी जे आबादकारनि इरीगेशन जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां ॾिसो ताला बख्श जरवार जी ही रिपोर्ट। जी त असां हिन वक़्तु मौजूद आहियूं ॾेई शहर भरिसां टेल अलीआबाद शाख ते, जिते पुछड़ जे आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त पाण हुननि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। भले शाख जो कम फिटे, भले ठेकेदार जो नुक़सान थी वञे, मोरियूं ठहियल कोन्हे। 5 ॾींहंनि खां हिकिड़ो वाटर आहे जेको ठहे ई न पियो, उनखे बाक्सो लॻे ई न पियो। सुबुह जो लाशारी खे चवंदा सुबुह जो चए थो शाम जो चए थो सुबुह जो। 6 ॾींहं थियो आहे रमज़ान शरीफ़ जे महीने में पीअण जो पाणी न आहे। माण्हू सभु परेशान आहिनि पाणी लाइ। तव्हां ॾिसो पिया छा न हर वाटरनि ते रिआयतूं ॾेई हर वाटरनि तां लाखनि रुपया रिश्वत वरिती आहे। पाणी ॾियण लाइ तयारु ई न आहे, फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। एक्सीडेंट साहिबु न असांजी ॻाल्हि ॿुधे थो, न चीफ साहिबु ॿुधे थो। सभु हिन सां गॾु मिलियल आहिनि। असांजो हक़ लाइ धरणो आहे, एहतजाज पिया इन लाइ करियूं त असां वटि 2 महीना थिया आहिनि, पीअण जो पाणी कोन्हे। हू त चयो रमज़ान शरीफ़ जे महीने में पाणी असांखे ॾिनो नथो वञे। ऐं एस जे हिसाब सां ॻाल्हायो, जेको बि मज़दूर लेबर आहे उनखे चई छॾियो कमु तमामु सुस्ती सां करियो। कसम खणी था ॻाल्हि करियूं, 4 ॾींहं ते कजो थियो, उनखे गुसल लाइ पाणी कोन हो। ऐं मयत खे असां हुतां टांकियुनि ते पाणी खणी मयत खे गुसल करायो आहे। ऐं एस जे सां ॻाल्हाए, एस जो चए थो अञा मूं वटि कमु कोन्हे, लेबर जी प्लान आहे, उनमें ॻाल्हि घटाए वियो। हू एतिरे लाइ सुस्ती पियो करे त हुन फी वाटर ते उनखे 10 खां 15 लाख रुपया उनखे रिश्वत मिली रही आहे। ठीकु आहे, उनजे करे सुस्ती सां कमु थी रहियो आहे। असीं वस वारनि खे अपील था करियूं त अगरि जेकॾहिं अॼु ताईं पाणी शाम ताईं असांखे न मुहैया कयो, असीं हुतां मोरियुनि सां गंढो कंदासीं। जेको नुक़सान थियो पकी वार सां कजो, एस जो ज़िम्मेवार इरीगेशन ख़ुदि हूंदी। शाख जेका लाइनिंग थी एस जे लाशारी अहिड़ो दिन शाख खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। हर वाटर कोर्स तां तक़रीबन माना 15 खां 20 लख 25 लख रुपया वरिता आहिनि। सॼी तव्हां बिल्कुलु हुनजा जेको सबूत असां वटि पियल आहिनि, जेके असां पाणी पीअण जो कोन्हे। हू इफ़्तार पार्टी पिया बच्चा खे पाणी ढुकला तड़पनि पिया। ही सरासर असां